वेलकम है नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत में अवां की ख़बर ॾियूं। लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद पेशावर कोर जी कमांड संभाले वरिती आहे। अवां खे आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे। कमांड तब्दीली जी तकरीब कोर हेडक्वार्टर पेशावर आहे त अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे लेफ्टिनेंट जनरल नौमान महमूद कमान नए कोर कमांडर पेशावर लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद हवाले कई वई आहे। लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद पेशावर कोर जी कमांड संभाले वरिती आहे। कमांड जी तब्दीली वारी तकरीब पेशावर में थी। इन हवाले से राब्तो किया है इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान आगा कजो छा तफ़सील जी ISI जे अॻूणे डायरेक्टर जनरल फैज़ हमीद कोर पेशावर कोर जी कमांड संभाले वरिती आहे। अॼु इन हवाले सां पेशावर कोर में हिकिड़ी तकरीब थी आहे जंहिंमें अॻूणे लेफ्टिनेंट जनरल नौमान महमूद पेशावर कोर जी जेका कमांड आहे उहो नए कोर कमांडर जनरल फैज़ हमीद जे हवाले कई आहे। जनरल फैज़ हमीद नवंबर ते जी ISI तौर उहिदो छॾियो हो ऐं उन खां पोइ उनखे पेशावर जी कोर संभाले ॾिनी हुई, जंहिंजी तकरीब ज़ाब्ता तौर ते अॼु मुनक़द थी ऐं उन खां पोइ हुन पेशावर जे कोर कमांडर तौर कमांड संभाले वरिती आहे। महिरबानी जी आगाह करण लाइ।